अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आहे संगीत संसार। महरान टेलीविजन जो ही उहो प्रोग्राम जंहिंमें असां बाज़ौक़ रागिन जे लाइ ऐं असांजा जेके नवां ॿुधंदड़ आहिनि, जेके मौसीक़ी शनास आहिनि, जिन खे मौसीक़ीअ सां इश्क़ आहे, प्यार आहे, उन्हनि जे लाइ ही प्रोग्राम हिकिड़े इंस्टीट्यूशन वांगुरु आहे, हिकिड़े क्लास रूम वांगुरु आहे, जिन जी तरबियत बि थींदी, सिख्या मिलंदी ऐं हिन क़िस्म जे यादगार प्रोग्राम खे ॾिसणु, ॿुधणु ऐं दोस्तनि खे ॿुधाइणु न विसारिजो। अॼोके संगीत संसार में असांजो मुंतख़िब ठाठ आहे कल्याण। राग कल्याण संपूर्ण राग आहे के सुर सतन सुरन ते मुश्तमिल, जिन में आरोही अमरोही पूरे ताक़त सां लगे थी ऐं ॿिया 6 सुरन वारा राग जिन खे खाडो सॾिबो ऐं ॿिया 5 सुरन वारा राग जिन खे ओटो सॾिबो। दरअसल हीअ ज़मीन 7 तहनि में, आसमान 7 तहनि में ऐं हिन समूरी काइनात जो सरगम 7 सुरन में आहे। अॼोके हिन प्रोग्राम में असांजा हस्ब दस्तूर मेहमान उस्ताद राशिद हैदरी साहब। हमेशा आवाज़ सां गॾु साज़ ई आहे जेको ॿुधण में लुत्फ़ पैदा कंदो आहे। सारंगती आहिनि उस्ताद अख्तर हुसैन ख़ान ऐं असां सां गॾु तबले ते असांजा नौजवान कुदूस बाबर सूनो। राशिद हैदरी साईं अॼु असांजे ठाठनि जी जेका इंतख़ाब जी सिलसिले जो जेको कड़ी आहे उहा आहे कल्याण ठाठ। बिस्मिल्लाह। ऐं असीं जॾहिं कल्याण ते ज़िक्र कंदासीं उनजो तफ़सील तव्हां खां ॿुधंदासीं। असांजा ई दोस्त आहिनि उहे बि उन ते ॻाल्हाईंदा, पर असीं बुनियादी तरह सां पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां वटि मौसीक़ीअ जो मर्कज़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो रिसालो आहे, जेके असीं शाह जो रिसालो सॾियूं था, जंहिंमें क़रीबन 16 ठाठ आहिनि जिन जो तज़किरो भिटाई सरकार पंहिंजे रिसाले में फ़रमायो आहे। हुस्न ख़ूबी, हुस्न इंतख़ाब त शाह साईं जे रिसाले जी जेका तरतीब आहे उहा कल्याण सां थी थिए, पोइ यमन कल्याण आहे ऐं पोइ ॿियनि रागनि जो मुंतख़िब ऐं वारो आहे उन्हनि में। कल्याण माना आनंद, सुकून, ख़ुदा ऐं वहदानियत जो ख़्याल। राशिद, असांखे तव्हीं कल्याण जो जेको संपूर्ण हुजणु आहे इहो जीअं थोरो रंग असांखे ॾेखारियो त प्रोग्राम खे शुरू कयूं। जी शुक्रिया कयां थो अज़र साहब जिन जो मियाज़र साहब ऐं तव्हांजो, ऐं वॾो शुक्रिया ऐं ख़ुसूसी दुआ उन ई शख़्सियत जे लाइ आहे जंहिं मौसीक़ी जे आख़िरी दौर में हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम पंहिंजे चैनल तां ऑनियर करे रहिया आहिनि, सुभान अल्लाह, जिन जो जवाब ई न आहे हिन वक़्तु। छो त काफ़ी कलाम, गीत, गज़ल इहो तक़रीबन आम जाम हलंदो रहे थो, पर मुस्तनद प्रोग्राम मौसीक़ी जो ठाठनि ते ॻाल्हाइण या रागनि ते ॻाल्हाइण त ही बेसिकली सभु उस्तादनि जी महिरबानी ऐं ख़ुसूसी मूं ते, जिन जिन उस्तादनि जी मूं ते रहनुमाई थी आहे, रहबरी थी आहे, उन्हनि में पहिरियां उस्ताद मोहम्मद ख़ान ख़ैबर जा उस्ताद आहिनि, मुंहिंजा उस्ताद बि आहिनि ऐं ॾाढा उस्ताद बि आहिनि मुंहिंजा। वाह, अलाह साईं उन्हनि खे जन्नत नसीब करे। अज़र साहब मुंहिंजा वॾा भाउ आहिनि, अज़र साहब उन्हनि जा शागिर्द आहिनि। त ठाठ कल्याण जा जेके सुर आहिनि सभु तीवर आहिनि, जी भेरवी जा सभु कोमल आहिनि जी। वाह, त हिन जा वरी सभु तीवर आहिनि। भेरवी सुबुह जो आहे ऐं ही सिज लहे थो त हिन जो वक़्तु असर वारो, शाम खां पोइ भेरी वारो वक़्तु आहे। त आरो अवरो ठाठ जी उन जो संपूर्ण रंग असांखे ॾेखारियो ख़्याल जो। सा रे ग म प ग
सा ही ठाठ जी मेन शर्त मेन वजूद है। अगर इन में का हिकड़ी अध गाल एडा ओडा है तो ठाठ ही नथो थिए। राग एमन नी रे 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 गा मुख्तसर बंदिश किनारे 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 दरिया पमरे गरे ने दानी रे गरे नीरे सा किनारे 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 दरिया पमरे ग मदनी मने दबरे गरे ने दानी रे सा 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 किनारे 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 दरिया कश्ती बांधो मौजाई बहरो लुफ़त में खिज़े मौजाई बहरो लुफ़त में खिज़े किनारे 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 दरिया कश्ती बांधो गरे ने नानी रे ग मधु गरे सा किनारे मधु गरे ग बरदी बरदी गरे सा किनारे दो गरे ग बरदी बरदी गरे सा किनारे मधु गरे सा मधु गरे सा मधु गरे सा गा मदनी माने पमरे रे मारे गे मौजाई बहरो लुफ़त में किनारे 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 दरिया कश्ती बांधो किनारे 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 दरिया। हाण वरी असांजी सिंध छा आहे कल्याण में यार सजन जे फेरा कुमिया यार सजन जे फेरा यार सजन जे फेरा यार सजन जे फेरा कुमिया जे जुओ मारिया
जेजुओं मारे आगियां यार सजन जे फिरा कुमियां दोस्त सजन जे फिरा कुमियां जेजुओं मारे आगियां जेजुओं मारे आगियां यार सजन जे फिरा कुमियां दर दोस्तन जे के जे हूंदा दर दोस्तन जे दर दोस्तन जे के जे हूंदा मुझे हाँ मुश्ताक मियाँ मुझे हाँ मुश्ताक मियाँ जेजुओं मारे जेजुओं मारे आगियां यार सजन जे फिरा सुरमु सही कर अखियन जो सुरमु सही गरे दानी रे दानी दब गरे गरे दानी रे दानी दब गरे गमदानी बदानी रे गरे दानी रे दानी दब गरे गमदानी सा सा गमदानी सा सा गमदानी सा सा ने दब गरे रे सा सुरमु सही कर अखियन जो खास पिराज आप मियां खास पिरां जे खाक मियां जेजुओं मारे जेजुओं मारे आगियां यार सजन जे फिरा कुमियां यार सजन जे फिरा कुमियां जेजुओं मारे जेजुओं मारे आगियां यार सजन जे फिरा सुभान अल्लाह। उस्ताद राशिद साईं जिन कल्याण ठाठ जो जेको बुनियादी रंग है उन जो खाको असांजी ख़िदमत में असां सभिनी जे लाइ पेश कयो ऐं कलाम जे पुठियां जेके लफ़्ज़ हुआ पिटाई सरकार जा हुया जाथे काथे महबूबन जे आहे हुस्न जी हाक ऐं दर दोस्तन जे कई जे हूंदा मुंहिंजे हा मुश्ताक। बुनियादी तरह सां असां जॾहिं ठाठ कल्याण जी ॻाल्हि पिया कयूं त असां सां गॾु मियां अज़हर हुसैन बि मौजूदु आहे। अज़हर हुसैन जहिड़ो माहिर असां सां गॾु जॾहिं हुजे त असीं छो न उन खां पुछंदासीं त कल्याण में एमन कल्याण बि आहे त हमीर कल्याण बि आहे त गोरख कल्याण बि त मध कल्याण बि त आहे ऐं गॾोगॾु कामोड कल्याण बि त आहे त एतिरा जेके रंग आहिनि असांजे कल्याण जा तव्हां असांखे ॿुधायो त इन्हनि में ख़ासि तरह सां फ़र्क़ु छा आहे? सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि त जेको हीअ जेको ठाठ आहे कल्याण उहो तीवर सुरनि जो ठाठ आहे। तीवर जी जेका ॻाल्हि जिते अचे थी त उते नाज़रीन या जेके हिते हाज़रीन मौजूदु आहिनि वाह उन्हनि खे पहिरीं इहा ॻाल्हि ज़हन नशी कराइजे त तीवर हूंदो छा आहे। छा हाणे ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी आहे दरियाफ़्त ऐं ॿी आहे ईजाद। ईजाद जेका थींदी आहे उहो दरियाफ़्त थियल मटीरियल ते थींदी आहे, उहो जेको हुनजो रा मटीरियल हूंदो आहे उन ते शयूं ईजाद थींदियूं आहिनि ऐं जेको मटीरियल हूंदो आहे उनखे पहिरीं दरियाफ़्त कबो आहे। त हीअ जेके मौसीक़ी जा जेके 7 आवाज़ आहिनि जेके असां 7 सुर सां चऊं
इहे बनायल ठाहियल या जोड़ियल कोन्हनि, इहे फितरी तौर ते मौजूदु हुआ ऐं उनखे माण्हुनि दरियाफ़्त कयो। या ईअं खणी सम्झो त जेके उन वक़्तु जेके मौसीक़ी जा शौक़ीन हुआ या आवाज़नि जा शौक़ीन हुआ या आवाज़नि खे चाहींदड़ हुआ या खोजी हुआ या रिसर्च करण वारा हुआ, उन दौर जा बुनियादी तरह सां उन्हनि आवाज़नि खे दरियाफ़्त कयो। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि तकमील ते पहुती त 7 क़िस्मनि जा आवाज़नि, 8 आवाज़ दुनिया में सुरसाज़ जे हवाले सां को मौजूदु न आहे, त पोइ बाज़ाब्ता तौर ते उन्हनि सुरनि खे सहेड़ियो वियो। उन्हनि में जेके 5 सुर हुआ उन्हनि जा बुनियादी तौर ते 2 क़िस्म ठाहिया विया, रे गा मा धा नी, रेखब गंधार मध्यम धेवत निखाब। इन जूं 2 शिकलियूं ठाही वयूं। हिकिड़ी शिकल उन्हनि जी जेका हुई उहा थधी लथल, जंहिंखे मौसीक़ी जी ज़बान में कोमल चइजे थो, ऐं उहे ई साॻिया सुर उन्हनि जी जेका ॿी शिकिल हुई उहा चढ़ियल तिखी तेज़, उनखे मौसीक़ी जी ज़बान में तीवर चइजे थो। बाक़ी जेके 2 सुर आहिनि सा ऐं पा, खर्ज ऐं पंचम, उन्हनि जूं 2 शिकिलियूं न थी सघियूं, उहो पंहिंजी सादी सूरत में ऐं ख़ालिस सूरत में रहिया। हाणे 5 सुर कोमल, 5 सुर तीवर ऐं 2 सुर शुद्ध, इहा 7 सुरनि जी जेका तक़सीम 12 सुरनि में जेका थी, उन्हनि 12 सुरनि जी तक़सीम खे असां मौसीक़ी जी बुनियादी अल्फ़ाबेट करार ॾेई सघूं था। दुनिया जो को बि गानो, को बि गीत, को बि साज़, को बि आवाज़, को बि का बि बंदिश इन्हनि 12 सुरनि खां ॿाहिरि न आहे। उन में 13 सुर लॻंदो ई कोन। हाणे इहो रॉ मटीरियल तव्हां सम्झो त इहो मौसीक़ी जो आहे। मौसीक़ी जे आलिमनि जेको पहिरीं बाज़ाब्ता जेके शइ तख़लीक़ कई, जेका बंदिश ॿधी, उन में ही जेका ॻाल्हि थी न 32 ठाठनि जी, त बुनियादी तौर ते ठाठ सिर्फ़ु 2 आहिनि, ॿिया सभु ठाठ उन्हनि ठाठनि जी पैदावार आहे। त 5 सुर जेके कोमल, उन्हनि में 2 शुद्ध सुर मिलाए 7 सुरनि जो जेको पहिरियों ठाठ ठाहियो वियो उहो भैरवी ठाठ। वरी 5 सुर तीवर, उन में 2 शुद्ध सुर मिलाए जेको ॿियो ठाठ तयारु कयो वियो, उन ठाठ जो नालो आयो कल्याण। त कल्याण ठाठ जेको बुनियादी तौर ते तीवर चढ़ियल तिखनि सुरनि जो ठाठ आहे, ऐं उनजी जेका बुनियादी शर्त आहे आरो ऐं अमरो में, उनखे जेको आहे सो पोइ उन मां जेके ब्रांचिस निकितियूं, उन्हनि ते इहे नाला कीअं पिया। हाणे हिकिड़नि जो ख़्यालु आहे त हीउ जेको एमन कल्याण आहे, उनजो दरअसल नालो आहे यमन, यमन कल्याण। हाणे के माण्हू वरी किताबनि में लिखनि था त यमन ही हिकिड़ो मुल्क यमन आहे, उतां खां असां वटि जेको आहे सो आयो सफ़र करे, असां वटि महिमान थी आयो पोइ। पर भिटाई सरकार रहमतुल्लाह अलैह, ऐं चवंदुसि इहा ॻाल्हि हमेशह कंदो रहंदो आहियां त भिटाई साहिबु जेॾो वॾो आफ़ाक़ी शाइर हो, जेॾो वॾो जंहिं लेवल जो जेको शाइर हो, उन ई लेवल जो मौसीक़ार बि हो। जंहिं लेवल जो शाइर हो उन ई लेवल जो मौसीक़ार बि हो। त भिटाई साहिब रिसाले में ही जेको यमन कल्याण न आहे, ही युमन कल्याण आहे। युमन ये ते पेश, असां वटि उर्फ़े आम में इहो जुमन कल्याण बि इस्तेमालु थींदो। जी बिल्कुलु सही। ईअं साईं ॿोली जा माहिर वेठा आहिनि, उहे वधीक इन ॻाल्हि जी तस्दीक़ कंदा। जुमन कल्याण इस्तेमालु थींदो, मौजूदु आहे रिसाले, मौजूदु आहे। जुमन कल्याण, युमन कल्याण ऐं जुमन कल्याण। यमन कल्याण लफ़्ज़ इन्हनि जी प्रोनाउंसिएशन इहा सही न आहे, न कोई एमन ई दुरुस्त आहे। हाणे पोइ ज़ाहिर आहे त ॿोलियूं जेके मुख़्तलिफ़ माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि में हीउ जेको स्टैंडर्ड जेको स्टैंडर्डाइज़ जेको लफ़्ज़ आहे उहो इहो आहे। बाक़ी इलाक़ाई हिसाब सां को एमन थो चए, को यमन थो चए, को युमन थो चए, को जुमन थो चए, पोइ सभु सही आहिनि। इन हिसाब सां सभु सही आहिनि। बाक़ी जेके ॿिया साईं नसीर साहिब जन जेके ॿुधाया, शुद्ध, शुद्ध माना प्योर, शुद्ध कल्याण माना ठाठ कल्याण, उनजे अंदरां जेको वरी हिकिड़ो शुद्ध राग निकितो, उन जो नालो शुद्ध कल्याण। भोप कल्याण, ही भोपाली कल्याण जेको आहे, उन लफ़्ज़ जो जेको असुल जेको नालो आहे उहा भोप कल्याण। भोप हिकिड़े देवता जो नालो आहे, अवतार, जंहिंजी पूॼा थींदी हुई। ऐं उन मंदिर जे अंदरि जेको इबादत जे दौरान जेको पढ़बो आहे भजन, एग्ज़ैक्टली भजन लफ़्ज़, त ही ख़ासि तौर ते जेको भोप कल्याण आहे उहो इबादत करण जो राग आहे ऐं 5 सुरनि जो राग आहे। इन खे पहिरियों ॻाइण वारी जेका ही हिकिड़ी औरत हुई, जंहिं इन मंदिर जे अंदरि उहो पहिरियों भजन जेको ॻायो, पोइ उन ते इहो नालो पियो भोपावली। राशिद, तव्हां
जेको ज़िक्र पे कयो ऐं जेके कुझु रंग आहिनि जिन ते बाक़ी बि असांजो मियां असर ॻाल्हाईंदो त भोपाली कल्याण जो बि तस्करो असां बार बार पिया उन जे रंग में के अहिड़ियूं काफ़ियूं कोई कलाम। जी बिल्कुलु, पंहिंजी सिंध में त काफ़ी भोपाली मुंहिंजा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं ऐं ॿिया बि जेके ओशाक उन्हनि जूं काफ़ी सारियूं काफ़ियूं आहिनि जी, कलाम गज़ल बि रहिया आहिनि, सिंधी गज़ल बि रहिया आहिनि जी जी। त उन्हनि मुंहिंजा हिकिड़ी नंढी भोपाली मां पहिरीं हिकिड़ी मुख़्तसिर ठुमरी बिस्मिल्लाह उस्ताद फ़तेह अली ख़ान वारनि जिन जी ॻायल आहे ऐं हुन खां पोइ सिंधी कलाम माशाअल्लाह। उन भोपाली में असां पंहिंजी सिंध में भोपाली में छा कयो आहे। सरे ग ब ग ब ग रे रे ग रे सा सा ब रे 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 लगे रे नैन तुमसे पिया मोरे, 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 घड़ी पल छिनना चैन पड़त, घड़ी पल छिनना चैन पड़त, लगे रे नैन तुम लागे लागे लगे रे तुमसे, जब से पिया परदेस गयो रे, जब से पिया परदेस गयो रे, देखी सूरतिया देर भोरे, बिनती करत हूँ मैं पैया पड़त हूँ, बिनती करत हूँ मैं पैया पड़त हूँ, लगे रे नैन तुमसे पिया मोरे, 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 लगे रे नैन तुमसे। वही भोपाली जॾहिं सिंध में अचे थी त छा थी थिए। ओ मन घुरे मुश्ताक, ही जेका उस्तादनि जी जेका काफ़ी ॻायल आहे हिन में भोपाली जो बि अंग आहे ऐं किथे किथे थोरो थोरो शुद्ध कल्याण जी बि, फर्ज़ करियो जे पाण खणूं था ओ पामरे मुश्ताक सा, गरे दादा बगरे सा सा सा, ओ मन मुश्ताक सा हो जिए रे, जुदाई
की मकर हो मन घुरे मुश्ताक सा मन घुरे मुश्ताक सा ओ जियरे जुदायूं की मकर हो मन घुरे मुश्ताक जैसे दम जियरो हो जा पल न थी ओ मुखा परे जैसे दम जियरो जियरो हो जा पल न थी ओ मुखा परे बेरे है रन साण बेहद बेवफायूं की मकर हो मन घुरे मुश्ताक सा हो जियरे सारे गा बा दा दा गा ने सा प ग रे प रे ग रे ओ मन मुश्ताक सा हो जियरे जुदायूं की मकर हो मन घुरे नाज़रीन असांजे संगीत संसार जो सफ़र जारी है ऐं हीअ जेका काफ़ी असां भोपाली कल्याण में ॿुधी उनजो शाइर साहिब ॾिनो शाह साहिब बुल्लीअ वारे शाह अब्दुल करीम जे ख़ानदान जो गादी नशीन अॼोके हिन प्रोग्राम जो बुनियादी मौज़ू ठाठ त असांजो कल्याण आहे कल्याण जा मुख़्तलिफ़ रंग आहिनि ऐं उन रंगनि ते गुफ़्तगूअ जे लाइ असांजा माहिरीन बि असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर बल्लू साहब आहिनि इंस्टीट्यूट जा सरबराह डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहब जेके पंहिंजी ज़ात में ॿोलीअ जा माहिर पर गॾु गॾु साउंड आर्काइव्स ऑडियो आर्काइव्स जी बेशुमार कलेक्शन आहे जेका हुन जी लाइब्रेरी में मौजूदु आहे कल्याण ठाठ जे हवाले सां ॿुधणु चाहींदासीं असीं डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहब जिन खां त हीउ जेको ठाठ आहे इन जे लाइ असांजे माहिरीन कहिड़ो वक़्तु मुक़ररु कयो त हिन वक़्तु ॻाइबो त उनजो लुत्फ़ दोबाला थींदो। महिरबानी अदा नसीर। लफ़्ज़ कल्याण जी माना त सुकून शांती अमन इहा ई माना आहे ऐं जॾहिं सॼे ॾींहं जी रोशनी या गर्मी माण्हू उन मां गुज़री थो अचे ऐं सिजु लहे थो थधी हिकिड़ी शाम थिए थी त इहो जेको वक़्तु थिए थो ॾाढो पुरसुकून वणंदड़ ऐं अखियुनि खे फ़रत ॾींदड़ आहे त इन टाइम ते जेको राग ॻाइजे थो
उन खे कल्याण थो चइजे। कल्याण ठाठ ते त अज़हर समय साहिबु सुठो ॻाल्हायो ऐं वक़्तु हली ॻाल्हाईंदो, पर असां सिर्फ़ु इहो ई चई सघंदासीं त कल्याण हिकिड़े सुकून जो नालो आहे ऐं उहो सुकून जेॾी महिल शाम जो माण्हू उन हिकिड़े वेरे में जॾहिं अचे थो त यकीननि हिकिड़ो मज़ो वठे थो, लुत्फ़ु वठे थो। ऐं शाह लतीफ़ जी शाइरी त ॾिसो त तव्हांखे सॼी वहदा हूअं त सरासर लतीफ़ साईं जी शाइरी वहदानियत ते मबनी आहे, पर जेका वाज़े नमूने सां जिते वहदानियत जो बयानु थियल आहे उहो सुर कल्याण में थियल आहे। त यकीननि लफ़्ज़ कल्याण हिकिड़ो सुकून जो नालो आहे। ऐं अधे राशिद खे जेको असां ॿुधो आहे हैदरी खे, त हिन जे आवाज़नि ते जेका हिन जी गिरफ़्त आहे उहा ॾाढी सुहिणी आहे, ॾाढी जेका आवाज़ ते जेका पकड़ करे थो उहा ॾाढी पुख़्तगी हुन में महसूसु थिए थी। तो यकीननि पर बसि असां रुॻो इहो अर्ज़ु अॻिते वरी रखंदासीं त इन खे अञा सिंधी रंग में अञा आणींदा रहो। ॾाढी ख़ूबसूरत जेका तव्हां ॻाल्हि ॿोल कई। असीं राशिद ज़िक्र पिया करियूं पंहिंजे कल्याण ठाठ जे उन्हनि मुख़्तलिफ़ रंगनि जो, उन्हनि में हिकिड़ो रंग ख़ासि तरह सां पूरिया कल्याण बि आहे। उन जी सूरत ऐं शिकिल ऐं उन जी काफ़ी छा थी सघे थी? कोमल रेखब सां उनजो सॼो निज़ाम यकीननि पूरिया ॾे छिकिजी वञे थो। बाक़ी सभु सुर उन जा कल्याण जा आहिनि। त ॾाढी हिकिड़ी गंभीर हिकिड़ी तमामु प्यारी शक्ल आहे पूरिया कल्याण। उन में ख़्याल, काफ़ी कलाम, इलाही कुझु। असीं चाहींदासीं त पूरिया कल्याण जो जेको हसीन चहिरो आहे तव्हांजी हसीन आवाज़ में मदन मणि निर्मल पदनी मदन मने मदनी रे मदनी रे मने पद मग
मरहूम उस्ताद मोहम्मद जुम्मन जिन जी ॻायल कंपोजिशन यकीनन हिकिड़ी इन चवण में को बि हर्ज शक न थींदो त बंदिश न आहे। बंधण बारो चंदसी पींघे मंझ पे आंगड़ी बंधण बारो चंदसी बंधण बारो चंदसी पीघे मंझ पे आंगड़ी मुझो हो तो न मोटियो करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं अमड़ी है लंघे दूर वया मुझो हो तो न मोटियो करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं अमड़ी है जोड़े जोड़ जहान जी जधे जोड़ियाई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमू कलमू ते करीम ते चितो चयाई अन्ना मौलाक अंत महबूबी ताई दिखी दिनाए दिखी दिनाई सभई सरां सैयद खे नी 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 ब प प प प नी 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 ब 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 नी 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 ब नी 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 ब नी 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 ब म ब नी म ब नी म ब ध म ब ग नी 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 ब म ब नी 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 ब म ब ध ध ब ब म गे गे रे रे धा सा मंझ पे आंगड़ी मुझो हो तो न मोटियो करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं करूं बसकूं अमड़ी करूं बसकूं अमड़ी है लंघे दूर बया मुझो हो तो न मोटियो करूं बसकूं करूं बसकूं करूं बस ला ला
कल्याण ठाठ जो जेको रंग हुयो उहो असांजे पूरे कल्याण जो हुयो ऐं जंहिं महिल असां भरपूर दिलि सां ख़राज अक़ीदत पेश कयो इन रंग खे ठुमरी अंग में ठाहिण वारो उस्ताद मोहम्मद जुमन ऐं राशिद साईं उनजो हक़ अदा कयो। कल्याण ठाठ ते जेको गुफ़्तगू थिए पई उन जा मुख़्तलिफ़ रंग जेके उन जूं रागड़ियूं आहिनि ऐं थींदो ईअं त कंहिं बि वॾे ठाठ मां कुझु रंग कढी मिशर मेल करे नयूं तर्ज़ूं बि उन राग जे आस पास ठाही वेंदियूं आहिनि। ख़ासि तरह सां फिल्मी गैर फिल्मी गीतनि में इहो रवाजु आम आहे। जेकॾहिं थोरो असीं मालूमात जो ज़िक्र कंदा हलूं त सोहेल राना साहब फिल्म अरमान जे लाइ अकेले न जाना हमें छोड़ कर तुम या उन खां पोइ वरी असीं जेकॾहिं कल्याण जे ॿियनि तर्ज़ुनि ॾे ॾिसंदासीं जिन में असांखे जाग उठा इंसान जो बुलंद इक़बाल ऐं लाल मोहम्मद इक़बाल साहब जेका तर्ज़ ठाही दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं या ख़ुदि असांजे परॾेही मुल्क में पाड़ेसरी मुल्क में सारंगा तेरी याद में या फिल्म बाज़ी में आज जाने की ज़िद न करो त ही असांजो जेको मिशर मेल जो जेको तरीक़ेकार आहे ऐं चाहींदुसि हिकु दफ़ो असांजो मौसीक़ी जो माहिर आबिद हुसैन बि असां सां गॾु आहे। आबिद तव्हां ॿुधायो त इन जेको बि असीं अॼु गुफ़्तगू कयूं पिया उन मां तव्हीं छा पिया अख़ज़ कयो ऐं छा था पुछणु चाहियो असांजे अॼोके महिमान खां? महिरबानी नसीर साहब, हिन प्रोग्राम जे तवसुस सां कुझु जेके पंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो कंदे तव्हां खां कुझु पुछणु चाहींदुसि त कल्याण ठाठ में मुख़्तलिफ़ वक़्तु हिन जो त वक़्तु आहे शाम जे टाइम ते, ठीकु आहे, वक़्त सां गॾो गॾु उन में कुझु कैफ़ियतूं आहिनि जीअं हाणे मौसम बहार आहे, मौसम में छो त हिन में ख़ुशीअ जो बि तासुरु ॾिनो थो जीअं तीवर सुर बि जीअं चए मियां साहब ॿुधायो असांखे त उन में इन जीअं 10 हिकिड़ा राग आहिनि, 10 रागनि जूं छा मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि या साॻियूं आहिनि उहे जेकर तव्हां बयानु कयो। जीअं हींअर तव्हां हिकिड़ो राग पेश कयो त उन में थोरो ग़म जो बि हिकिड़ो तासुरु अचे पियो, जी जी, ठीकु आहे। ऐमन जिगर जी ॻाल्हि कई त उन में इबादत वहदानियत अची थी वञे त इन्हनि 10 रागनि जूं जेके मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं आहिनि इहे जेकर तव्हां असांखे ॿुधाईंदव त हाणे असुल ईअं आहे जो कल्याण आहे सभु सुरतीवर फ़र्ज़ु करियो इन में कल्याणी ठाठ जेको ॿियो राग खणूं था पाण केदारा या कामोद खणूं था त उन्हनि में ॿिए मंथम जो प्रचार बि थिए थो त इन्हनि सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कैफ़ियत बि ऐं ॿी आहे अॻियां शाइरी त शाइरी छा थी चवे पोइ उनखे माना जेको सो उन में एडजस्ट करे सघे थो माण्हू, न त ही जेका तीवर सुरनि वारा जेके राग आहिनि ही हमदो सना ऐं तड़प सिक इबादत इन्हनि ताईं माना जेको सो इन्हनि जो आहे निज़ाम। तव्हां बिल्कुलु बजा फरमायो त असां वटि कुझु माज़रत सां कुझु मौसीक़ी में ईअं हूंदो आहे शाइरी जीअं तव्हां चयो शाइरी आहे ग़म जी ऐं उन में राग जेकर ऐमन या कल्याण में कयो थो वञे शाइरी ग़म जी आहे ऐं जेको राग आहे उन में उहो ख़ुशी जो बयानु थो कयो वञे त उन ते असां वटि सिंध में काफ़ी अक्सर अबोज माण्हू उन ते डांसूं करणु शुरू काफ़ी अहिड़ा राग मां उन ॿोल नथो थी सघां छो त मौसीक़ार उन जा असांजे लाइ मौज़िज़ आहिनि, शाइर उन जा मौज़िज़ आहिनि त इहा जेका ॼाण जी जेका हिकिड़ी कमी आहे न त उन जे करे घणी असां वटि हिकिड़ा मसइला थियनि था त पहिरां शाइरी खे सम्झो जेकर शाइरी ग़म जी आहे त मौसीक़ी उनखे ॾिसो त उते सिलेक्शन जेके राग जी थिए थी त उहा इम्पोर्टेंट रोल पैदा करे थी। बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल ते तमामु अहम ही पॉइंट हुई त जेको मिशर मेल में जेका बि गायकी थिए थी राशिद साईं उहा असल में उन सिचुएशन जे मुताबिक़ ई कंपोज़र मौसीक़ार उनखे कनि था ऐं जेकॾहिं उन में ग़मनाकी आहे त पोइ घणो करे लय सां उनजी कैफ़ियत पैदा कई वञे थी। उमुन जीअं तव्हां सम्झो पिया त के बि लफ़्ज़ जेके आहिनि उन्हनि में असांजी जेका लय सां असांखे सम्झायो कल्याण में ख़ुशीअ जी लहर कीअं पैदा थी सघे थी, ग़म जी लहर कीअं पैदा थी सघे थी। कल्याण इबादत जो राग आहे, इबादत ख़ुशी सां बि थींदी आहे ऐं रोई बाजाइणो बि पवंदो आहे। बेशक सही था चओ। त इन बारे में मुंहिंजा वॾा भाइर वेठा आहिनि मियां आज़र साहिब जिन इन बारे में इन पॉइंट ते ॻाल्हाईंदा त ॾाढो अञा क्लियर थी वेंदी ॻाल्हि। अज़र मां सम्झां थो त एॾो सुठो हिकिड़ो दिलचस्प हिकिड़ो मौज़ू निकिरी आयो आहे त राग जे ज़रिए कैफ़ियत कीअं थी पैदा थी सघे, छा उहा लय
जे सहारे सां अॻिते वधाए सघिजे थी या कीअं पैदा थिए थी उन में कैफ़ियत? बुनियादी तौर ते राग जे अंदरि कैफ़ियतुनि खे पैदा करण जा ॿ ज़रिया आहिनि। हिकिड़ो ज़रियो फितरी आहे, हिकिड़ो ज़रियो जेको आहे सो वरी हिकिड़ो एक्सपर्ट जेको उन में पंहिंजी एक्सपर्टीज़ या पंहिंजी महारत इस्तेमालु करे उन जे अंदरि उहा कैफ़ियत पैदा करण जी कोशिशि करे सघे थो। पर फितरी तौर ते जेका राग जी कैफ़ियत आहे उहा पोइ बि वरी उन ते हावी रहे थी, छो जो उहा फितरी आवाज़ आहे। नंबर 1 पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको कल्याण ठाठ आहे उहो ख़ालिसतन इबादत जो राग आहे। जीअं हिन जे रागनि मां ई ज़ाहिर थिए पियो त जीअं मूं पहिरीं ज़िक्र कयो त भोपाली कल्याण भोप देवता, पूरिया कल्याण जेको आहे हाणे हिकिड़ो बर सग़ीर जो हिकिड़ो इलाइक़ो आहे पूरब ऐं पछम, पूरब माना ओभर। हाणे ओभर में अक्सर जेको कर्नाटका संगीत इस्तेमालु थिए थो ऐं असां वटि जेको आहे उहो शास्त्रीय संगीत आहे। शास्त्रीय माने डॉक्यूमेंटेड, इनखे शास्त्र यानी लिखियल। हाणे जेको कर्नाटका संगीत जा जेके बि तव्हां राग आहिनि न उन्हनि जी मेजॉरिटी तव्हां खणी ॾिसो त उहे रेखब कोमल सां वेंदा आहिनि। हाणे ॾिसो पूरिया राग खणो, सिर्फ़ु पूरिया, उन में बि रेखब कोमल आहे। वरी पूर्वी खणो रेखब कोमल आहे, पूरिया धनासरी खणो रेखब कोमल आहे, पूरिया कल्याण खणो रेखब कोमल आहे। हाणे सभिनि में हिकिड़ो कॉमन वर्ड जेको आहे सो पूरिया या पूर्वी, त इहो इलाक़ाई असरु आहे। उहा जेका कैफ़ियत पैदा थिए थी रेखब लॻाइण खां पोइ उहा इबादत जे अंदरि हिकिड़ी तरबिया कैफ़ियत आहे। तरबिया यानी ख़ुशीअ वारी। ॿियो जेको फितरी अंदाज़ आहे उहो राग जेके कैटेगराइज़ थियल आहिनि, अलमिया राग आहिनि, तरबिया राग आहिनि ऐं जेके आहिनि से रिजज़िया राग आहिनि। रिजज़िया यानी जंग जे मौक़े ते मौसमी राग आहिनि, जीअं बहार आहे, जीअं मियाँ की मल्हार आहे, जीअं मेघ आहे, जीअं बंद्राबनी सारंग आहे, जीअं मद सारंग आहे, जीअं शुद्ध सारंग आहे। त इहे ख़ासि मौसमनि जा राग आहिनि, इन्हनि जा हूअं अक्सर टाइम मुक़ररु कोन्हनि। ऐं आउं कॾहिं कॾहिं इहो मिसाल ॾींदो आहियां, जेकॾहिं तव्हां टाइम हुजे त बरसाती मौसम में असां तैरी भत या पकोड़ा खाइण ते दिलि छो चवंदी आहे? छो जो इहा जेका ज़ौक़ जी बुख आहे न उन खे इहा मौसम हवा थी ॾे। जेको अंदरि जो ज़ौक़ आहे उनखे इहा मौसम हवा थी ॾे। त बहार जा जेके सुर आहिनि न इन मौसम में इंसान जो जेको अंदरि जो जेको फ़हम आहे इहे राग हुनखे हिकिड़ी कैफ़ियत पैदा करे, हुन जे अंदरि माण्हूअ जे अंदरि हिकिड़ी नवां नवां रंग। ॾिसो माण्हू ॿियो मूं तव्हांखे जेको तरीक़ो ॿुधायो त कैफ़ियत पैदा करण जो तरीक़ो आहे रिदम। जेके रिदम आहिनि न टेम्पोस, उहो टेम्पो सेट कंदो आहे माहिर जेको एक्सपर्ट हूंदो आहे। पंहिंजे बंदिश जे अंदरि गायक जेको हूंदो आहे या जेको कंपोज़र हूंदो आहे या जेको अरेंजर हूंदो आहे या जेको म्यूज़िक डायरेक्टर हूंदो आहे या जेको तर्ज़ निगार खणी चइजे, त उहो जेको आहे टेम्पो सेट कंदो आहे ऐं लय जी बंदिश त हीअ जेका मूं ठाही आहे उहा 4 मात्रा में आहे, हीअ जेका मूं ठाही आहे उहा 6 मात्रनि में आहे, हीअ मूं ठाही आहे उहा 7 मात्रनि में आहे। उन जे ज़रिए हुन जूं स्पीडूं घटाए उहे स्पीडूं वधाए। हाणे तव्हां ॾिसो मिसाल कहरवा जो ठेको आहे, जीअं लॻाईंदा आहियूं, थोरो तव्हां कुदुस थोरो लॻाए ॾेखारियो त न, कहरवा जेको गज़ल वारो। हाणे ॾिसो हीअ हिकिड़ी फ़रत ॾींदड़ शइ आहे। हाणे इन जे अंदरि जेकॾहिं तर्ब पैदा करिणो त इन जी स्पीड में धिन दा घिन गे तिट किट तिन ता ता कट धिन दा घिन, हीअ वरी हिकिड़ी ॿी कैफ़ियत आहे जेका तरबिया कैफ़ियत आहे। इहे महारतुनि जे ज़रिए पैदा थियनि थियूं। पर वरी बि साॻी आऊं ॻाल्हि कंदुसि त जॾहिं राग पंहिंजे असली रंग में पेश थींदो आहे न त पोइ जेको फितरी रंग आहे उन में जेको कुदरत हुनखे कैटेगराइज़ कयो आहे त उहा कैफ़ियत पोइ बि हावी रहे। माशाअल्लाह आऊं सम्झां थो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी त कहरव में जेकॾहिं ख़ुशी जी कैफ़ियत पैदा करणी आहे त असांखे कुदुस कलवाड़ो बि इन ते साॻी रंग की 4 मात्राउनि खे कहरवे खे जॾहिं कलवाड़ो कंदो त कैफ़ियत ई ॿी थी वेंदी हली, कलवाड़े जो रंग थी वियो। सुभान अल्लाह, हीउ कलवाड़ो थी वियो, हिकु कहरवे मां कलवाड़े में अची वियासीं। पर
कैफ़ियत तब्दील थी वई। मियाँ अज़हर साईं असांखे एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधायूं, पर बिस्मिल्लाह ख़ान जो बि हिकिड़ी मूं जेका हुनजो प्रोग्राम ॾिठो त हुन चयो त हिन साॻे राग खे ऐं हिन वक़्तु अलमिया थो करियां ऐं हिन वक़्तु तरबिया थो कयां, ऐं उहो हुन करे ॾेखारियो। जॾहिं हुन अलमिया कयो त माण्हू ज़ारो क़तार रोअनि वेठा, जॾहिं हुन बेडार करे हुनखे तरबिया करे छॾियो त सभु माण्हू ताड़ियूं वेठा वॼाइनि ऐं खिलनि वेठा। त इहो जेको आबिद हुसैन बुनियादी सुवाल उथारियो, असीं वरी तव्हां ॾे अचूं था। वॾो जहान आहे मौसीक़ीअ जो, वॾो जहान आहे ग़म जो विञाइजी न वञी। सो असीं मोटणु तव्हां ॾे पसंदि था कयूं त हाणे असीं पंहिंजे ठाठ जे कहिड़े रंग ॾांहुं हलंदासीं? सिंधी गज़ल आहे। जीअं ॻाल्हि हली पे मिशन महल जी, ऐं त ख़ूबसूरती जे लाइ मुखबिलास अहमद जो आहे। बेवफा सां प्यार थी वियो छा कजे, बेवफा सां प्यार थी वियो छा कजे, दर्द गम जो बार थी वियो छा कजे, बेवफा सां प्यार थी वियो छा कजे, बेवफा सां प्यार थी वियो छा कजे, दर्द गम जो बार थी वियो छा कजे, बेवफा सां प्यार थी वियो छा कजे। नोखेज जे निश्तर निगाह नाज जो पमरे ग निधनि मदनि मनिद पमरे गरे सा रे ग बदति सा सा सांद न बम करे द सांद न बम करे द सांद न बम करे द नोखेज जे निश्तर निगाह नाज जो तीर आरो
पार थी वियो छा कजे तीर वारो पार थी वियो छा कजे दर्द गम जो बार थी वियो छा कजे दिलरुबा सां प्यार थी वियो छा कजे दिलरुबा सां प्यार थी वियो छा कजे दर्द गम जो बार थी वियो छा कजे दिलरुबा सां प्यार थी वियो छा कजे सुभान अल्लाह राशिद तव्हां असांखे संगीत संसार में कोशिश कई थी ही तव्हां वॾनि जी दुआ सां बुनियादी ख़्याल एमन कल्याण जो हो दिलरुबा सां प्यार थी वियो छा कजे प्यार कबो त पोइ कुझु न कुझु थींदो ज़रूरु छा थींदो उहो असां अव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं मियां अज़हर असां सां गॾु आहे ऐं असांजो मौज़ू कल्याण ठाठ आहे साईं असांजे मौसीक़ी जा माहिर आहिनि मियां अज़हर साईं असांखे ॿुधायो त हीउ जेको ठाठ ऐं राग ही ॿ मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आम गुफ़्तगू में इस्तेमालु थियनि था इन शास्त्रीय राग जे हवाले सां त असांखे ॿुधायो त ठाठ छा राग छा साईं ठाठ ऐं राग जो पाण में रिश्तो ऐं फ़र्क़ु इहे ॿ शयूं आहिनि इहे ॿई अलॻि अलॻि शयूं आहिनि ठाठ ऐं राग जो रिश्तो पाण में ईअं जीअं पीउ ऐं पुट जो रिश्तो हूंदो आहे या जीअं माइट ऐं औलाद जो रिश्तो हूंदो आहे या पीउ ऐं धीअ जो रिश्तो हूंदो आहे रागणियूं जेके आहिनि वरी ठाठ रागणियूं हाणे ॾिसो पीउ जेको ॿारु ॼणींदो आहे या पैदा कंदो आहे त उहो पीउ जी शिकिल वठी ईंदो आहे ऐं उनजो तुख़म हूंदो आहे DNA बि उन सां मैच थींदो आहे पर हू बहू उन जहिड़ो कोन हूंदो आहे उन पीउ सां 100% मिलंदड़ कोन हूंदो कुझु सुञाणप जूं निशानियूं अलॻि अलॻि हूंदियूं तोड़े जो उनजो पुटु आहे त राग जंहिं ठाठ मां निकिरी अचे थो तोड़े जो उन ठाठ मां इख़्तिरा कयल आहे निकितल आहे बनायल आहे पर उन जी हिकिड़ी पंहिंजी अलॻि सां हिकिड़ी शिकिल हूंदी उन जी आइडेंटिफिकेशन हूंदी फ़र्क़ु बि इहो आहे ऐं रिश्तो बि इहो आहे त हिननि जो जेको रिश्तो आहे राग ऐं ठाठ जो पाण में पीउ पुट जो आहे या माइट औलाद जो आहे ऐं फ़र्क़ु इहो आहे त तोड़े जो हुननि जो एॾो करीबी रिश्तो आहे पर ॿिन्ही जी शनाख़त अलॻि अलॻि हूंदी जेॾीमहिल राग उहो शुरू थींदो त पंहिंजी शिकिल सां ऐं उन ते नालो बि अलॻि हूंदो तोड़े जो उन ठाठ सां मुनसलिक हूंदो जीअं कल्याण ठाठ त उनजो राग पूरिया कल्याण हाणे छा थियो हाणे हिन में इहे कंपाउंड थी वियो त हिकिड़ो पूरिया राग ऐं कल्याण उहे पाण में मिली पूरिया कल्याण ठाहियूं इन तरीक़े सां जेको में ॿिन्ही में फ़र्क़ु आहे तंहिंखां पोइ जेको ठाठ हूंदो उन जी जेका बुनियादी शर्त आहे 7 सुरनि वारी पर राग में इहा बुनियादी शर्त इहा न आहे इहो मेन फ़र्क़ु आहे त राग 5 सुरनि जो बि थी सघे थो 6 सुरनि जो बि थी सघे थो 7 जो बि थी सघे थो 6 7 जो थी सघे थो 5 7 जो थी सघे थो 5 6 जो बि थी सघे थो इहो राग ईअं थी सघे थो पर ठाठ में 5 6 या 5 7 इहो त को माना को इन क़िस्म जो तसवर ई कोन्हे इहो बुनियादी जेको ॿिन्ही में फ़र्क़ु आहे अमी अज़हर साईं तव्हांजी वॾी महिरबानी छाकाणि त असांजो हीउ संगीत संसार प्रोग्राम शुरू ई इन हवाले सां थियो आहे त असांजी सॼी दुनिया जा जेके मौसीक़ी शनास आहिनि बाज़ौक़ ॿुधंदड़ आहिनि उहे असांजे हिन सफ़र में असां सां शरीक रहनि पंहिंजी राय जो इज़हार बि कनि हिन प्रोग्राम खे बहितर खां बहितर करण जे लाइ असां हुनजी तजवीज़ुनि खे बि भलीकार चवंदासीं छाकाणि त हीउ पहिरियों भेरो असांजे महिराण चैनल तां इन क़िस्म जो हिकिड़ो प्रोग्राम शुरू थियो आहे राशिद असां तव्हांखां हिकिड़ो सवाल करे पोइ असीं कल्याण ते ईंदासीं त तव्हीं ख़ुदि हिकिड़े घराणे जा शागिर्द बि आहियो ऐं ख़ासि तरह सां मियां असांजे उस्ताद सलामत अली ख़ान जो हवालो ॾियो था ऐं चओ त उनजो ख़ानदान आहे शाम 84 साईं असांखे ॿुधायो त हीउ जेको तालुक़ु आहे पीउ ऐं पुट जो त हिकिड़ो थोरो फ़र्क़ु
मुख़्तलिफ़ गायकीअ जे अंदाज़ जो जी। नज़र अची थो वञे हलियो साॻे राग जो जी। त छा ही जेके घराणा आहिनि मिसाल ग्वालियर घराणो आहे शाम 84 घराणो आहे पटियाला घराणो आहे जी। कुसूर घराणो आहे जी। जेकॾहिं उहे कल्याण ॻाईंदा ठाठ खे जी। त राग त ठाठ कल्याण ठाठ आहे जी। त छा उनखे जॾहिं ॻाईंदा त उनजी सूरत बदिलियल हूंदी मुख़्तलिफ़ ख़ानदान ॻाईंदा त मुख़्तलिफ़ सूरत थी वेंदी बिल्कुलु जेके घराना आहिनि उन्हनि हिकिड़े राग खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ॻायो आहे पंहिंजे पंहिंजे चलन सां अगरि पटियालो आहे त हुनजो चलन पंहिंजो आहे आरोही अमरोही त साॻी आहे न हर शइ साॻी रहंदी हुनजो आकार हुनजो आवाज़ जो लॻाव ऐं हुनजो चलन जेको हर घराने जो पंहिंजो पंहिंजो लहजो अंग पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे जेकॾहिं असीं चऊं त छाकाणि त असांजे शऊर में जॾहिं असां एमन खे असांजे नस्ल जॾहिं ॿुधणु शुरू कयो त पोइ असां उनखे दोस्त पे ही दर आयो खां असांजी शनाख़्त थी त ही कल्याण आहे यमन कल्याण आहे शाह लतीफ़ खां पोइ जेके ॿिया असांजा सिंध जा वॾा वॾा शाइर पैदा थिया आहिनि छा उन्हनि खे बि तव्हां कॾहिं कल्याण यमन कल्याण में कंपोज़ करण जी कोशिशि कई बिल्कुलु कल्याण ठाठ जा जेके राग आहिनि उन्हनि में कंपोज़ कयो आहे जीअं लतीफ़ साईं जिन जी वाई हिकिड़ी मूं कंपोज़ कई हंडोल में सरकार खां पोइ हा सरकार खां पोइ शेख अयाज़ साहब आहिनि जी जी ऐं मुख़्तलिफ़ शाइर आहिनि जेके पंहिंजे सिंध जा सुठा उन्हनि खे माना जेको सो आउं सम्झां थो त उन्हनि जरकंदड़ सितारनि मां जेके भिटाई सरकार खां पोइ असांजे सिंध जे आसमान ते जरकनि पिया जी को अहिड़ो झिरमिर सितारनि जहिड़ो कोई शेख अयाज़ साहब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रे पा सरे पा दगम बगम रे पगम सरे रात तारन भरी 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 रात तारन भरी प्यार में ओ चरी रात तारन भरी पम पगम रे सा रात तारन भरी मबदा नि जाने दा पगम पगम रे सा रात तारन भरी प्यार में ओ चरी रात तारन भरी प्यार में ओ चरी अचमो देवरी तारते तू तरी रात तारन भरी 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 रात तारन भरी प्यार में ओ चरी अचमो देवरी तारते तू तरी रात तार पम बगम रे रात तारन भरी प्यार में ओ चरी रात तारन भरी कात मुखड़ी टिड़ी कुछ त गुल थी वई कात मुखड़ी टिड़ी कुछ त गुल थी वयो कात मुखड़ी टिड़ी कुछ त गुल थी वई कात मुखड़ी टिड़ी कुछ त गुल थी वयो आहे सुरहान सारी सारी आहे सुरहान सारी अंगण में भरी आहे सुरहान सारी
अंगण में भरी अचमू देवरी अचमू देवरी तारते तू तरी रात तारन भरी प्यार में यो चरी रात तारन भरी प्यार में यो चरी अचमू देवरी तारते तू तरी रात तार पम बग मरे रात तारन भरी पम बग मरे नी नी लो मा नी नी लो मा सारे दा पा सारे सा पा सारे पा उस्ताद अख्तर खान सारंगी नवाज़ ये मुंहिंजे उस्तादन में शुमार आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि ऐं इहा ख़ुशनसीबी आहे आख़िरी टाइम में असांजी सिंध में हिकिड़ो ई सारंगी नवाज़ आहे मुख़्तसिर थोरो थोरो हमीर कल्याण ऐं केदार अचो ठाठ पम बगाम नेद निरे निरे बम निरे गम दे निरे पम बगमद गमद गमद निरे निरे पम बगमद ही अमीर आवे मियां बेड़ा यार आवे मियां बेड़े हमीर जी थोड़ी खुशबू नी 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 मबनी न गमद गमद आवे मियां बेड़े आवे मियां बेड़े यार आवे मियां बेड़े आवे सब गमद गमद निरे मबनी न गमद गमद सा सा आ आ आ आ आ आ आ आ आवे मियां मदद यार आवे मियां महबूब मेरे महबूब रात तारन भरी प्यार में ओ चरी रात तारन भरी प्यार में ओ चरी अचमू देवरी तारते तू तरी रात तारन भरी प्यार में ओ चरी रात तारन भरी रात तारन भरी 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 राशिद असांखे ॿुधायो पिए त रात तारनि भरी ऐं शेख अयाज़ पंहिंजे हिकिड़े ॿिए ख़ूबसूरत गीत में चयो रात जा तारा चवनि था तूं न ईंदे ऐं शेख अयाज़ चयो आहे त सितारनि भरे उभ हेठां न सुम सितारा ॾिसी यादि ईंदे सजण असांजा राशिद केतिरा सजण आहिनि जेके न फ़क़ति पूरी दुनिया में असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं तव्हांजा ही जेके एफर्ट्स आहिनि नासत साहब जी प्रोडक्शन आहे निगरानी असांजे गुलाम नबी मोराई साहब जिन जी आहे तव्हीं मुख़्तलिफ़ जेके ठाठ जा रंग असांजे आॾो पेश करे चुका जिन में पूरिया कल्याण एमन कल्याण शुद्ध कल्याण पर हिकिड़ो ॿियो जेको रंग आहे जीअं गोरख कल्याण बि आहे मध्य कल्याण बि आहे हमीर कल्याण जो तव्हां थोरो रंग पेश कयो त इन्हनि सभिनी कल्याणनि मां जेकॾहिं राशिद हैदरीअ खां पुछां त इन ठाठ जो कहिड़ो वधीक राग अव्हांखे वणे थो जेको असीं तव्हां खां ॿुधूं हंडोल मूंखे घणो पसंदि आहे कल्याण ठाठ जो हंडोल कल्याण असांजे अॼोके प्रोग्राम जो उरूज राशिद हैदरी साईं जी पसंदि दास ग म ध म ध म ग म ग सा ग म द ध म ध म ग स ग स ग द स ग म द स ग स ध म ग स नि ध म ग ध म ग म ग सा
साने द मा सा ग म द सा द सा ग म द सा नि द म ग ma da da ga za ga ga ne da ma ga sa क्या बात है बाबा ga sa ne da ma ga sa ga sa de da ma ga sa शहनशाह मुर्शिद शाह अब्दुल लतीफ बिटाई साईं जिन जी राग हंडोल में वाई आस्था यंत्रो सरकार जे वंड मंझां हिकिड़ी नज़र आहे मुंहिंजी तरफ़ां अची सार लहे अची सार लहे साजन सूर को आऊं मारी अची सार लहे अची gada ni da ni ma da ni gada 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 achi sa re le ji achi sa re le ji sajan surut aau mari achi sa re le ji achi sa re le साजन सूरत आऊं मारी अची सार लगे अची सार लगे
अची सार लगे साजन सूर तो आओ मारी अची सार लगे अची सार लहेज साजन सूर तो आओ मारी अची सार लहेज mama dada mada sal dang 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 अची सार लगे अची सार लगे साजन सूर तो आओ मारी अची सार लगे उदुरता नदी ताना दे रे ना उदुरता नदी ताना दे रे ना उदुरता ताना दे रे ना उदुरता नदी तरानू हंडोल में ताना दी ताना दी ताना दी ताना दे रे ना उदुरता नदी यलली 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 दीम दीम ताना दीम दीम ताना दीम 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 ताना दीम दीम ताना दीम दीम ताना दीम दीम ताना 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 दीम 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 मदा सा दंग 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 सा 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 ताना दीम dir 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 dim 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 da da re dim dir 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 dim 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 da 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 dir dir dim 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 da na na dim dim da na na dim dim da na na dim da dir dir dom dir dir tak dir dir dom dir dir da na na dim dim da na na dim dim da na na dim dim da na de re na udur da dim dim da na de re na udur da na dim dim da na de re na udur da na dim dim tana de re na udur tana 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 dim tana dim dim tana na dim tana dim tana dim dim tana na dim dim tana na dim dim nira na na tana na tana na 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 tana na 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 मुख्तसर जुगलबंदी है नोक झोक भी चवंदा आहिनि सवाल जवाब मूंसां गॾु तबले ते जेके संगत करे रहिया आहिनि ऐं सारंगी ते जेके संगत करे रहिया आहिनि साने दम दमग मग सा जीते रहो गमदाती सा मद मसा सा ता 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 da 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 sa da 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 sa da 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 उस्ताद अख्तर खान गम दम गम ग
धम धम गम ग सा 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 धम गम ग सा धम गम ग सा धम गम ग सा da da di da 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 ga ga da 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 ga 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 mom sa da ga ma da di ba da da sa da 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 da